मेहर खां रिपोर्ट करे रहियो आहे शाहिद मैसर। मेहर में वधंदड़ बदमनी, चोरियुनि फुरनि, धाड़नि वारनि वाक़िअनि ख़िलाफ़ शहरी इतिहाद पारां शुरू कयल एहतिजाजी तहरीक जे सिलसिले में अॼु 8 दिहाड़े नियाज़ अली बुढ़ो जी अॻवाणी में दुआ चौक खां घंटाघर चौक ताईं रैली कढी वई। रैली में पीटीआई, एसयूपी, अवामी जमहूरी पार्टी, क़ौमी अवामी तहरीक, अवामी पोहियत तहरीक जे अॻवाननि अयूब खोसो, वकील मीर खोसो, साबिर राधण, हबीब हुज़ूरी, पुनल खोसो, इश्तियाक तुनियो, शकील अतार ऐं ॿियनि पार्टियुनि जे अॻवाननि समेत वॾी तइदाद में शहरियुनि शिरकत कई। उन मौक़े ते रैली खे ख़िताब कंदे अॻवाननि चयो त मेहर में बदमनी वधी वई आहे। एसएसपी दादू बदमनी जो ज़िम्मेवार आहे। चूंडियल नुमाइंदा ॾोहारी पाले रहिया आहिनि। मेहर जा शहरी ॾोहारे नथा यरगमाल आहिनि। रोज़ानो फुरूं ऐं धाड़नि जा वाक़िआ पेश अची रहिया आहिनि। अमन अमान जी सूरतहाल इंतिहाई ख़राब आहे। शहरी कारोबार न पिया करे सघनि। को बि रूस रिस्तो बाज़ार घर सलामत नाहे, पर ॾोहारियुनि ख़िलाफ़ को बि कार्रवाई करण लाइ तयार नाहे। हुननि घुर कई त मेहर में बदमनी खे बंजो ॾेई शहरियुनि खां फुरथियल रक़म ऐं सामान वापसि कराए ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई करे एसएसपी दादू खे हटायो वञे।